रसूल में, न हो जो इश्क मुस्तफा, न हो जो इश्क मुस्तफा। हाड़े मुर्शिद जो जेके दीदार थे थो, मुर्शिद जी ज़ियारत कयो था। हाड़े बई हथ मथे करे भेज दस्तगीर जो नारो, एड़ो महफिल में लगो न हुजे जो दस्तगीर जे मुरीद जो आवाज स्टेज अमल का वठी आखिर ताईं बई हथ मथे करे चो मुझा मौला जको ॾाढा नारो हणे उनजी मुसीबत लाए छॾियो, बीमारी तकलीफ़ ख़त्म, बई हथ मथे करे चो ॾाढा रण करे चो हथ मथे करे चो आई तारी छाई तारी, आई तारी छाई तारी, कादरी तारी का हर सिपाही, कादरी तारी का हर सिपाही, मुस्तफाई मुस्तफाई। मुर्शिद जो हुक्म जेके भी मुर्शिद जो हुक्म मञनि था वेही रहो, महिरबानी वेही रहो, ओ कादर दादा वेही रहो, वेही रहो भेज दस्तगीर जो नारो हणी वेही रहो। हाय हाय तवा जो आवाज नारो नारे जो आवाज ॿुधो दिल ठरी थी पवे, ॾाढा ॾाढा दिल वारी राड़ कर भेज दस्तगीर। यो नंढड़न जो आवाज आयो, वॾन जो भी आवाज। सभी क्या जो भी आवाज ना अचे हथ मथे खणी करे बुलंद आवाज सां भेज दस्तगीर जो नारो। इया न दुनिया वारनि खे ख़बर पवे त अॼु भी कादरी मौजूद आहिनि। इया न हथ मथे खणी करे ॾाढा दिल वारी राड़ चो हाय 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 वाह सखी वाह सुभान अल्लाह। अॼु हीअ महफ़िल छा जी आहे जी हेरो तव्हां हेरो ड्रेसन वारा बाक़ी ॿिया वेही रहो, चोण वठो तव्हां ड्रेसन वारा हेॾो अचो, बाक़ी जेको आहे अल्हम्दुलिल्लाह असां सभु कादरी आहियूं। विच वारा जेके बीठा हो त वेही रहो या त साइड ते हलिया वञो, या वेही रहो सोड़ संगण में वेही रहो। इलाही तव्हांखे जेको आहे सोड़ आहे अल्लाह से यहाँ ते रहमतूं अता फरमाईंदो। साईं पिंडाल नंढो जेको आहे ठाहियो आहे माशाअल्लाह, छो त दस्तगीर जा ग़ुलाम न हुए जिथे कदम रखंदा आहिनि वारी इएं न दिल ठारे करे हथ मथे खणी करे। अॼु तव्हां असां हीअ महफ़िल कहिड़ी आहे बुलंद आवाज़ सां जी हिन यारीअ सां जेको प्यार कंदो वा रब पाक उन जो बेड़ो पार कंदो आहे। इएं न हथ मथे खणी करे हाफिज मकसूद लाइ किथे आहे किताब जेको आहे त उहो पुॼाए किताब आहे अल्हम्दुलिल्लाह। तव्हां असां अॼु यारीअ में शामिल आहियूं। मेहरबानी इयन हथ मथे खणी करे छो त पीरन जे पीर दस्तगीर जी यारी आहे। पीरन जे पीर दस्तगीर जी पीरन जे पीर दस्तगीर जी यारी आहे। हिन यारीअ सां जेको प्यार कंदो आहे रब पाक उनखे ईमान जी दौलत नसीब कंदो आहे। माशाअल्लाह नारे तकबीर नारे रिसालत अल्हम्दुलिल्लाह शेर आले सुन्नत हजरत अल्लामा मौलाना मुफ्ती यूसुफ रिजवी टोके वाली सरकार टोके वाला अल्हम्दुलिल्लाह तवा साजे महफिल में बातिया तो साजे कायदे आले सुन्नत अमीर आले सुन्नत मुर्शिद सखी सैयद अल्हम्दुलिल्लाह मिलंदा हाथ मथे भेज दस्तगीर जा मुरीदो ई छो आवाज दे भले यारी जो नगर न कयो तवजा नगर त अल्हम्दुलिल्लाह 11 दफा भी करना से नगर त हाले तो अल्हम्दुलिल्लाह कयो हाथ मथे हाथ मथे
मुर्शिद सखीफ़े जो बयान थी तो उन खां पोइ बाक़ी में इंशाअल्लाह ताला बस मुंह वहां जा लो मुक्तसिर ये महफिल बुलंद आवाज़ सां हथ कंहिंजो बि हेठि न हुजे जी यारी शरीफ दुनिया वाला तो असा के जलीदा आहिनि छो त यारी शरीफ तव्हां असा के हिन वक्त हिन दौर में तव्हां असा के सबक ॾिनो छो त जेको बि यारी कंदो हो गीत वरी पंहिंजे पीर जा तोल पंहिंजे पीर जो जॾहिं न तो असा जे मुर्शिद सुने जन्नतुल बक़िया वारे पीर सैयद मोहम्मद आशिक़ शादी जॾहिं न यारी जो परचम बुलंद कयो त दुनिया वारनि खे ॿुधायो त यारी भी पीरन जे पीर दस्तगीर जी वरी सेड़ा भी दस्तगीर जी सरदार अली शाह अर्ज करे तव्हां असांजी खुश नसीबी आहे त तव्हां असां यारीअ में शामिल आहियो छो त अहिड़ा पीरन जे पीर दस्तगीर जी यारीअ जो कमाल ई निरालो आहे न हिकिड़ो यहूदी आहे पीराने पीर दस्तगीर जी यारी शरीफ शौक़ ऐं मोहब्बत ऐं अक़ीदत सां मल्हाईंदो आहे तवज्जो रहे लिखण वारो देवबंदी आहे लिखण वारो बुलंद आवाज़ सां मूं अवां खे हवाला ॾींदो आहियां किताब जो नालो कीमियाए करामत लिखण वारो देवबंदी आहे मोहम्मद ओस्मान नौरंगज़ादा लिखे तो यहूदी आहे यारी शरीफ शौक़ ऐं मोहब्बत ऐं अक़ीदत सां कंदो आहे ताजरा तिजारत जे ख्याल सां काफ़िले सां रात यारी जी आई आहे सभिनी ॿुधायसि त तूं यारी कंदो आहे यारी जी रात आहे बयाबान उन यारी सॼो जेको निज़ाम ठाहियो उनखे काठियूं उन इलाइक़े में न पियूं मिलनि छा न पियूं मिलनि जी बयाबान कोशिश वरी कई वई काठियूं न पियूं मिलनि हुन तिजारत कपड़ो जेको मौजूद हो रेशमी कपड़ो खणी करे वो पीरन जे पीर दस्तगीर जे यारियां जे ला उन रेशमी कपड़े के बाहि ॾेई करे यारियां जो निज़ाम तैयार करे सभिनी के यारी शरीफ खाराए करे सुमी पयो लिखण वारो देवबंदी मोहम्मद ओस्मान नौरंगज़ादो लिखे तो जॾहिं जो सुमी पयो सुबुह जो उथे जंहिं देग में यारी पचाई है सुबुह जो ॾिसे त उहो हीरन ऐं जवारनि सां भरी पई ईअं न हथ मथे खणी करे छो त पीरन जे पीर दस्तगीर जी यारी अक़ीदत सां करे प्यार सां करे पीरन जे पीर दस्तगीर महबूब सुबानी कुतुब रब्बानी मुर्शिद अब्दुल कादिर जिलानी कीमिया करामत वारो लिखे तो त अहमद चिश्ती पंहिंजे मुरीद पंहिंजे मुर्शिद अहमद चिश्ती पंहिंजे मुर्शिद मुईनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह जी दरबार में तो वञे तवज्जो रहे तव्हां असांखे जलीदा आहिनि त क़बरुनि ते न वञो छा क़बरुनि ते न जी जी पाण वञनि जाइज़ आहे असां वञूं जेको जाइज़ न आहे ॾिस त सही न कंहिं वरेरे खे चइनि त जेको आहे चवनि त कुल त पढ़नि त MP MNA खे सभ खां अॻु में बीठा हूंदा सुभान अल्लाह वरी असां वेंदासीं छो था वञूं छाजे करे था वञूं असां वरी चवंदा आहियूं रब जो हुकुम आहे इन जे करे था वञूं या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व कुनू मा सादिक़ीन ए ईमान वारो मूं अल्लाह खां ॾिजो ऐं मुंहिंजे सचनि सां गॾु गुज़ारियो अल्लाह वारनि इन जे करे वेंदा आहियूं जो मुंहिंजे मदीने वारे साईं जो हुकुम आहे ऐं सहाबा जी सुन्नत आहे मुझे महबूब करीम कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुक्म है सरदार अली शाह अर्ज करे लिखण वारो देवबंदी कीमिया करामत किताब मुझे महबूब जा फरमानो लिखे तो मुईनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैहि जी मजार पे हाजिरी भरे करे चिश्ती हजरत कवाली बुधंदा चिश्ती हजरत कवाली बुधंदा कवाली जी महफिल में वेही रहो उन महफिल में भी एकड़ो कादरी बैठो हो उन कादरी जी आदत या हुई जेको मिले सा यार मजबूरी अची वई परेशानी अची वई मायूसी अची वई पीरन जे पीर दस्तगीर जी यारी कर छा कर जी इन दिलाए रखे जी
छा कर यारी जेको मिले सी यारी कर का मुसीबत अची वने परेशानी अची वने यारी कंदो कर वरी जेको बास बास तो यारी करूं बास बास सा वरी बुजुर्ग वो मिले न उन्हें के नजरानो दी यार नजरानो दी तू अल्लाह वारन दी दरबार में मेनो तू यारी कजा वनी अल्लाह अकबर जने जो मुझे बहु जा परवानो कि मैं करामत वारो लिखे तो यारी दा पैसा उन्हें वटा वो अहमद चिश्ती भी उन कवाली महफिल में बैठो वचत में अची गयो जने जो वचत में आयो उन कादरी दिठो तो ये हिन विलायत जो बात निराली या रब सा तारा कंडेला ही नजरानो हिन के छो न दिया जी जो नजरानो उन्हें के पेश के मुझे प्यार दोस्तों वो हुई मस्जिद में ये जो अग्या रखे अल्लाह अकबर अग्या वो कादरी नजरानो रखंदो वियो उन यारियां जे नजराने के पैर लगो लिखण वारो देवबंदिया लिखण वारो मोहम्मद ओस्मान नौरंगज़ादा ये किताब मुझे हथ में है मोहम्मद ओस्मान नौरंगज़ादा किताब कीमिया करामत सरदार अली शाह अर्ज करे मुझे महूजा परवानो जरही जो अहमद चिश्ती का विलायत खसी वई ता निकरी वई कुक निकरी वई रण निकरी वई अल्लाह अकबर गीची में गारो करे मुर्शिद सुने पांजे मुर्शिद जी दरबार में मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैहि दरबार में अची करे अर्ज के कुर्बान वना तू जी दरबार जी काथे आयो मज़ारत काथे आयो मज़ारत जी बुलंद आवाज तो अल्लाह वारन जी मज़ार खाली थो रही है हाय हाय अल्लाह वारन जी मज़ार ते वनी त ॾिस वो सरदार अली शाह अर्ज करे तवज्जो जॾहिं न अहमद चिश्ती पांजे मुर्शिद जी दरबार में आयो कीमिया करामत वारो लिखे तो पांजे मुर्शिद जी दरबार में अर्ज कयई सुना तो जी दरबार होजे मुजी विलायत वई हली अल्लाह अकबर कीमिया करामत वारो लिखे तो मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैहि चयोस ए अहमद तू जो पैर यारियां जे नजराने के लगोवा इन जे करे दस्तगीर जे जो बात तकलीफ पहुंचीया अल्लाह तबारक व तआला तो विलायत खसिया वो अर्ज के कुर्बान वना मुजी विलायत वईया तुझे दरबार में हाने मेहरबानी करे माफी भी तू वठी दे वाह की मैं करामत वारो लिखे दो मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैहि अल्लाह जो पीरन जे पीर दस्तगीर जी दरबार में अर्ज कियो पीरन जे पीर दस्तगीर महबूब सुबानी कुतुब रब्बानी मुर्शिद अब्दुल कादिर जिलानी अल्लाह जी दरबार में हथरा बुलंद कया मुजा मालिक तुझो प्यारो आ मोइनुद्दीन चिश्ती उन जे करे मां माफ कय मां साने तू भी माफ करे सी विलायत भी वापस वठ वाह सुभान अल्लाह विलायत भी वापस मिली वरी हे वरी चवे तो मज़ार ते न वञो असा दादा इन मज़ार ते वेंदा से त करम थींदो न हां एकड़ो ताजर हो तिजारत के करे इरादो कई एक ताजर था हाय हाय उसने इरादा किया मुझे मुरीद होना है पीराने पीर दस्तगीर के दस्त बैयत हाथ पे रख करके मुरीद होना है इरादा किया तिजारत के लिए काफिला तैयार था उनके साथ निकल गया वापस लौटा साल पूरा हो गया फिर दूसरी तरफ काफिला रवाना इरादा तो वही था कि पीराने पीर दस्तगीर के दस्त बैयत मुरीद होगा अल्लाह अकबर वो साल भी निकल गया तीसरा साल भी निकल 40 साल तिजारत करते हुए निकल गए अल्लाह अकबर दिल में ख्याल आया 40 साल गुजर गए 40 साल पहले मुरीद होता क्या कमाल होता बस कारोबार छोड़ करके पीराने पीर दस्तगीर की दरबार में जब आस्थाने पे पहुंचा गुलामों ने बताया पीराने पीर दस्तगीर तो जाहिरी दुनिया छोड़ चुके हैं अल्लाह अकबर पांव तले जमीन निकल गई बेहोश होकर गिर गया बस जैसे ही होश में आया कहने लगा बस मुझे अभी रहने की जरूरत नहीं अल्लाह अकबर मैं जाकर के खुदकशी कर लेता हूँ क्या इस दुनिया में रहने का फायदा 40 साल मैंने पैसों के लिए कारोबार के लिए लगा दिए अल्लाह अकबर 40 साल गुजर गए बस चंद कदम उठाए दिल में ख्याल आया यार दरबार में आया हूँ मजार का दीदार तो करूं मजार शरीफ का दीदार तो करूं ये इरादा करके मजार शरीफ के करीब आया
जैसे ही मजार के गुंबद में अंदर दाखिल हुआ, कब्र से आवाज आने लगी, ए ताजिर आगे आ जा और हाथ बढ़ा, तूने इरादा किया है जो मेरी दरबार में आता है वो खाली नहीं लौटता। हाथ आगे कर। कब्र मुबारक शक हुई, हाथ बाहर निकाला। तारीख गवाह है उस मजार के अंदर 300 कितने 300 दस्तगीर के गुलाम खड़े थे। उस ताजिर की वजह से उनको भी दीदार हुआ और आपने दस्त बैयत किया, अपनी गुलामी में दाखिल किया। सरदार अली शाह अर्ज करे, वो तो मजार मुबारक थी, वो मजार मुबारक थी। मजार का तो कमाल अनवार निराला है, लेकिन पीराने पीर दस्तगीर की 11वीं भैया था मथे करे तो फिर दस्तगीरा पीराने पीर दस्तगीर की बुलंद आवाज से पीराने पीर दस्तगीर की कीमिया करामत वाला लिखता है, देवबंदी है मोहम्मद उस्मान औरंगज़ादा लिखता है, एक बेवा औरत थी, वो अपनी बकरियों में से एक बकर का हाथ रख कर कहा है, कहने लगी कि ये पीराने पीर दस्तगीर की 11वीं का बकर है। कश्मीर के राजा, उसका शेर था उसकी महलात में, उसके नौकर रोजाना 2 मन गोश्त उस शेर को देते थे। एक दिन क्या हुआ, उनको गोश्त मिला नहीं, 1 मन मिला। कीमिया करामत वाला लिखता है, जब 1 मन गोश्त मिला तो फिर उन्होंने रास्ते में आ रहे थे, एक बकरे को देखा, किसी से पूछा ही नहीं क्योंकि राजा के नौकर थे। उन्होंने वो बकर उठा लिया और आके शेर के पिंजरे में डाल दिया। वाह! जैसे ही शेर के पिंजरे में डाला, शेर की निगाह बकरे पर पड़ी। शेर की निगाह बकरे पर पड़ी तो शेर छुपने लगा। जब बकरे की निगाह, लिखने वाला देवबंदी है मोहम्मद उस्मान औरंगज़ादा, किताब कीमिया करामत, तवज्जो रहे, लिखता है जब बकरे की निगाह शेर पर पड़ी, आगे बढ़ करके टक्कर मारने शुरू कर दिए। वाह! जब टक्कर मारना शुरू कर दिए तो शेर आगे, बकरा पीछे, टक्कर मारता रहा। वो लोग देखते रहे और चिल्लाते रहे और दूसरों को बुला करके दिखाते रहे। ये पूरे महल में बात फैल गई, बकरा शेर को मार रहा है। राजा को भी पता, वो राजा भी निकल के आया, वो राजा भी निकल के आया, वो भी देखने लगा लोगों से कि नहीं ये क्या बात है, बकरा शेर से, ये क्या है, ये तो हो ही नहीं सकता, ये कमाल क्या है, ये ताकत क्या है। लोगों को भी पता लगता गया, वो भी आते गए, गांव वाले शहर वाले आते गए। उस बुढ़िया औरत को भी पता लगा कि बकरा शेर को मार रहा है, ये पहली मर्तबा देखा है। उस औरत ने कहा ये मैं भी तो देख लूं। वो औरत भी उस महल में आ गई, देखने लगी। जैसे ही बकरे पे निगाह पड़ी तो चिल्ला के कहने लगी ये तो बकरा मेरा है, ये तो बकरा मेरा है। राजा के पास लेके आए, राजा ये कहती है बकरा मेरा है। राजा ने पूछा ये बकरा किसका? उस औरत ने कहा बकरा तो मेरा है, लेकिन मैंने पीराने पीर दस्तगीर की 11वीं में ले दिया। भैया था मत करे तो फिर दस्तगीरा। वाह वाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पीराने पीर दस्तगीर की 11वीं में दिया है। अल्लाह को सारे तब कहने लगे तब तो ये पावर है ना यार, बताओ तो सही, जो शेर 11वीं वाले बकर से डरे, गर्दन झुका ले और सरदार अली शाह ये कहे कि ये कादरी उस बकरे को खाएं
तो कादरियों का कमाल है। ये ना कादरी भैया तमाशा कर जाओ दस्तगीर भैया शेख अहमद मशहूर वाक़ियो आहे शेख अहमद शेर ते सवारी कंदो हो जादे भी वने शेर ते वने जेको दावत अर्ज करे सुना मेहरबानी करे मुजी दावत पो उनके चवे गाल ई आहे दावत तेस ते न खाइंद में जेस ते मुजे शेर जी दावत न थी शीं जी दावत थे पो पीराने पीर दस्तगीर जे इलाके में गुजर कई जिए जो गुजर कई त पीरन जे पीर दस्तगीर भी पैगाम मोकले त मुजी भी दावत खाओ पीरन जे पीर दस्तगीर जे चोराए मोकले त पीरियों जो मुजे शीं जी दावत कंदो मां उन जी दावत खाइंदो सुने दस्तगीर पांजे धनार यारी जे जानवर में जो का धनार के कुन क्यों त यारी वाली जो का गऊ एक निकाय वने शहर जो कुतो जे जनो नौकर हुआ गऊ काहे हले त शहर जो कुतो ओने रा कट लगी पियो समझदा ना जिए जो कट लगी पयो कट लगण सा हाने केमल सजे तो हले केमल खबे तो हले केमल सजे केमल खबे केमल सजे केमल खबे हलंदो हलंदो जदे जो शेख अहमद वट आया साईं हाने तवा जे शीं जी दावत हाने त कबूल कंदो न उन जो ठीक है ता मुझे शीं जे आडो छड़ियो जिए जो शीं जे आडो उन गऊ के छड़ियो शीं गऊ के निहारे करे अटके जिए जो वधियो मुजा प्यारा दोस्तो तारीख गवाह है मुझे महबूबा परवानो वो शहर वारो कुत्तो जिए जो शीं हमला कयो मुजा प्यारा दोस्तो उन कुत्ते वरी शीं ते हमलो हाय हाय वाह जिए जो निड़िए में चक चकई से शीं के लिबोड़े मारे छड़े वाह वाह शेख अहमद जो डिठो त हे कुत्ते जो कमाल त यारी जे जानवर जो कमाल छा हुंदो वाह वाह भैया तमाशा कर भेज ये न दस्तगीर जा मुरीद दादा तो पीरन जे पीर दस्तगीर महबूब सुबानी कुतुब रब्बानी मुर्शिद अब्दुल कादिर जिलानी की यारी में आया हूं वो मुझे महबूब जा परवाना पीरन जे पीर दस्तगीर महबूब सुबानी कुतुब रब्बानी सुने दस्तगीर जी यारी मुझे मुर्शिद सुने जन्नतुल बकी वाले फरमायो त यारी में पैसा खर्च न कर वाह वाह कोया भी गलायो हाय हाय भैया तमन्ना कर दो भेज यारी में पैसा खर्च न कर इरादो कर ये शामत करे मुसीबत करे परेशानी दूर थे मां पीरन जे पीर दस्तगीर जी यारी कंदम इरादे करण सा रहमत बरकत न दिसे ऐ उआ उन महल जो उन मल शामत न रही तो सरदार अली शाह हाथ न मिलाए जाए हाथ मथे करे जो उन महल करम दिसे रहमत दिसे शफात से त पोए रबियन के भी रसिद जा त पीरन जे पीर दस्तगीर जी यारी कर यारी ओ कादरी हाथ मथे करे जो ओ कादरी तवा असा निधड़ का ना सुने दस्तगीर फरमाया कदमी हाज़ही अला रकबत कुल वली अल्लाह मुझो कदम हर वली जी गर्दन ते आ मुझो कदम बुलंद आवाज सा मुझो कदम अल्लाह जो जको भी वली है जी अल्लाह जो जेको भी वली आ उन जे गर्दन ते मुझो कदम आ बाकी हाने तो मुझे हथ ठोको ते जो बात चवे तो कदम ना है तो चवे पानी किस्मत के असा तो एक वली कदे मनो आ भैया तमाशा करे जो असा तो वली उनके मनो आ छो त जेको भी आशिक रसूलुल्लाह सा प्यार करण वारो वा रसूलुल्लाह सा इश्क रखण वारो वा सरदार अली शाह अर्ज करे त जेको भी रसूलुल्लाह सा इश्क कंदो मोहब्बत ऐं अकीदत प्यार हूंदो त पीरन जे पीर दस्तगीर जे कदम खे मञींदो ओडो लुगड़ पुल्ला पुत सरदार अली शाह अर्ज करे त पो चवे किस्मत के पर ये दावा करे उन जो मुरीद दावा करे पो मु किताब लिखियो कदमी हाज़ही अला रकबत कुल वली अल्लाह भैया तमन्ना कर दो भेज उनमें
तोंसरी रहमतुल्लाह अलैह जी रिवायत ॾिनी आहे त कादरीअ उथी करे अर्ज़ कयसि साईं हे तहां जा मुरीद तहां के वली नथा मञनि चवंदा दस्तगीर जो कदम हिन ते नाहे मूं उहे अल्फाज चोई नथो सघां तुलसी रहमतुल्लाह अलैह जी पंहिंजी ज़बानी पंजाब जी ज़बान आहे उन जे कदम जो इनकार करण वारो आहे त उहा रिवायत ज़रूर पढ़ी ॿुधाइजांसि बस तव्हांखे एतिरो चई एतिरो भेज दस्तगीर जो नारो एतिरो अर्ज़ छो त किताब वारी ॻाल्हि मां पढ़ी छो त जेके बुज़ुर्ग लफ़्ज़ चया आहिनि मां उहे लाउड त नथो पेश करे सघां बाक़ी जेके बुज़ुर्ग चया आहिनि उहे तव्हांखे जेको बि कदम जो इनकार करे उहो ॾेखारियोसि ज़रूर तवजह रहे बाक़ी एतिरो चवंदुमि त उन बुज़ुर्ग चयो जे बदबख्त जे मूंखे वली सम्झना त दस्तगीर जो कदम मञंदा सरदार अली शाह अर्ज़ करे त पीरन जे पीर दस्तगीर महबूब सुबानी कुतुब रब्बानी मुर्शिद अब्दुल कादिर जिलानी जो कदम हर वली जी गर्दन ते हर अशरफ अली थानवी पंहिंजे किताब पीराने पीर में लिखे थो तब जियां मिसाल ॾेई करे सम्झाए थो त पीराने पीर दस्तगीर कदम जो ऐलान कयो कदम जो जॾहिं जो ऐलान कई त मिसाल ॾेई थो हाणे सम्झाए त जीअं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे रब पाक काबतुल्लाह ठाहिण जो हुकुम कयो पोइ काबतुल्लाह ठाहे करे तयार कई रब पाक फरमाए त मुसलमाननि खे सॾु तो जेके जिथे मुसलमान हा उन्हनि सभिनी चयो लब्बैक 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 चोई करे जवाब ॾिनो पर पीरनि जे पीर दस्तगीर अल्लाह चवे थो त जीअं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे आवाज़ वांगुरु सभिनी आलमनि में सभिनी आलम में जेके भी आलम आहिनि आलम अरवा आलम बतन आलम पुश्त आलम दुनिया आलम बरज़ख यानी कब्रन वारन के भी उठारे करे उन्हनि के चयो वियो त अल्लाह जे महबूब सुबानी अब्दुल कादिर जिलानी कदम जो ऐलान कयो आहे तहां भी उठी करे भाई हथ इनमो मथे फैज़ हासिल कयो अने अशरफ अली थानवी मने ऐं अॼुकल्ह जो मुल्ला मौलवी न तो सरदार अली शाह अर्ज़ करे ॻाल्हि ॿुध पीरन के पीर दस्तगीर महबूब सुबानी कुतुब रब्बानी मुर्शिद सुने दस्तगीर जे आरो हर वली गर्दन झुकाई आ सरदार अली शाह अर्ज़ करे ए कादरियो तव्हां असां निंदड़ कान आहियो तव्हां असां कादरी तो मुझे मुर्शिद सुने दस्तगीर फरमायो त ओ मुरीद जे तू मुझे हथ ते मुरीद न थी सघियो मुझे मुरीद जे हथ ते मुरीद न थी सघियो इरादो कर मां वायदो तो कयां तू इरादो कर मां वायदो तो कयां क़यामत जे ॾाढे जन्नत में कदम पोइ रखंदुमि पहिरियों तुंहिंजी शफ़ाअत कंदुमि भाई हथ मथे करे नारो त दस्तगीर जो हण त मुसीबत अज मुर्शिद सखी सरकार चयो बि दीदार हथ मथे करे चो पीरन जे पीर दस्तगीर फरमाया त मुझे मुरीद ते मुझे हथ ते बैयत न करे सघियो मुझे मुरीद जे हथ ते बैयत कई थी मुझे मुरीद जे हथ ते बैयत कई थी त मां दस्तगीर तोखे ॿुधायां त मां तुंहिंजे 7 नस्लनि जो 7 पीढ़ियुनि जो ज़ामिन अब्दुल कादिर आहियां भाई हथ वाह जे मुरीद जो 7 पीढ़ियुनि जो ज़ामिन दस्तगीर थे त पंहिंजे मुरीद जो कमाल छा हूंदो वाह शेख हमाद चवे थो त सुणे अब्दुल कादिर जिलानी मुझे आस्थाने ते अची करे मुखां पुछा कई तुझा घणा हजार मुरीद हैं मुझा 12,000 मुरीद हैं हर एक जो नालो वठी करे हर एक के अल्लाह जी दरबार में उन जा गुनाह भी माफ कराईंदो मगफिरत भी कराईंदो उन जी हाजत रवाई भी कंदो सुणे दस्तगीर फरमायो 12,000 सभिनी जा नाला हां साईं मां हिक हिक मुरीद जो नालो वठंदो अल्लाह जी दरबार में दुआ कबूल कराईंदो सुणे दस्तगीर फरमायो त मां ये न कंदुमि मां ये न कंदुमि शेख हमाद चवे थो त सुणे अब्दुल कादिर जिलानी फरमायो त मां रब जी दरबार में सब खां पहिरियां वायदो वठंदुमि जेको मुंहिंजो मुरीद थे मुंहिंजो सदाए मुंहिंजी दामन में अचे मां अब्दुल कादिर जिलानी उन जो दुनिया में भी ज़ामिन क़ब्र में भी ज़ामिन हशर में भी ज़ामिन दस्तगीर जा मुरीद भाई हथ मथे करे सुने दस्तगीर फरमायो मां रब खां वायदो वठंदुमि सुने दस्तगीर अञा चई करे बस कयो त शेख हमाद चवे थो त उन लफ़्ज़नि जो मूंखे मुशाहिदो करायो
अल्लाह तबारक व तआला फरमायो ए अब्दुल कादिर जेको तो इरादो कयो आ मां रब पाक उहा दुआ करे तुंजी दुआ कबूल करे छड़ी हाने मां रब तो सा वायदो तो कया जेको तू जो सदाए तुंजे दस्त बैयत थे तू जो मुरीद थे मां अल्लाह तबारक व तआला तो सा वायदो तो कया उन जो क़यामत ताईं ज़ामिन तू अब्दुल कादिर जीलानी हुजे। वाह कीमिया करामत वारे लिखियो आ हिकड़ो नसरानी पीराने पीर दस्तगीर जा कपड़ा से बंद दस्तगीर सुने जी दरबार में आयो अर्ज के कुर्बान वना मुखे कब्र जो खौफ थी पियो आ मरंदुम दा लाए छा थी दो हाने तुजी दरबार में आयो आ करम कर पीरन जे पीर दस्तगीर फरमायो कीमिया करामत वारो लिखे दो पीरन जे पीर दस्तगीर फरमायो ते ए नसरानी मुझे नाने रसूलुल्लाह ते कलमो पढ़ तुझे कब्र जो भी ज़ामिन माया हशर जो भी ज़ामिन हाय वाह वाह नसरानी चयो सही तू मुझो ज़ामिना सुने दस्तगीर फरमायो कलमो पढ़ मा तुझो ज़ामिना चई से जल्दी कर देर न कर मुके कलमो पढ़ा कीमिया करामत वारो लिखे दो जी सुने अब्दुल कादिर जिलानी कलमो पढ़ाए करे चयोस ए हाने गाल बुध जे तू मरे दम निकरई कब्र में जने मुनकर नकीर सवाल करनी कुछ नहीं मर रब का तू जो रब केरा तो जान त मां अब्दुल कादिर जो दर्जी आया उनके सुञाणी दोवा बस उनके सुञाणी दोवा बुलंद आवाज़ उनके सुञाणी दोवा बस पीरन जे फरमाया त बियो सवाल कंदई मां दीनो का तुझो दीन केड़ो आ तू जो जान त मां अब्दुल कादिर के सुञाणी दोवा बस तू जो इयो लफ्ज चवण हाने मां जाने मुझो रब जाने कीमिया करामत वारो लिखे तो जदई फरश्त मरी वियो तम परवास दियो फरश्तन पूछो मर रब का तुझो रब केरा चई त मां अब्दुल कादिर जिलानी जे कपड़न से बण वारो दर्जी आया मां उनके सुञाणी दो पूछो से तुझो दीन केड़ो आ चई त मां अब्दुल कादिर के सुञाणी दो बस इए जे जरे जो सवाल जा बिन जा बस सवाल थया अल्लाह जी दरबार में फरिश्तन अर्ज मुजा मालिक है त अजीब बानो पूछो जा रब केर दी के दो अब्दुल कादिर के सुञाणी दो जो दीन कर अब्दुल कादिर के सुञाणी दो बस अब्दुल कादिर के बस रब पाक फरमाया त हिन अब्दुल कादिर के सुञा तो अब्दुल कादिर मु रब के सुञा तो वाह कीमिया करामत वारो लिखे तो रब पाक फरमाइंदो तो ए फरिश्तो हिन के जन्नत जी दरी खोले दियो हाने बिस्तरो विचारियो से जिया दुनिया वारा घोट कुवार जो बिस्तरो विछाइंदा है इए न के सेज सजाए करे हाने हिन के आरामी कयो क़यामत ताईं आराम करे तो दुनिया वारन खबर पवे जो अब्दुल कादिर सा प्यार कंदो हमारा बोन सा प्यार कंदो भाई हथ मथे करे आडा रड़ करे जो वाह सकीना सुभान अल्लाह एक कादरी तो असा जी दामन में पीरन जे तो असा जे हथ में उन दामन में हथ विजरायण वारो जन्नतुल बकीय वारो ज़ामिन वेठो आ भाई हथ मथे कर दे भेज दस्तगीर हथ मथे खणी करे भेज दस्तगीर जो नारो ए कादरियो अवा हिन पिंडाल में पहुता हो यारी शरीफ जो इरादो करे आया हो हुआ भी तो जिंदगी गुजारिया वरी ही यारी खाई करे हाने मोटी बनिया पो पागो भाग कर जा ये मोटन सा करम न दिसे त सरदार अली शाह हाथ न मिले राजा दिलवारी राजा वाह सुना वाह वाह हाथ मते करे जो लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 भैया तल्ला करे आवाज के बुलंद लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक लब्बैक भैया तल्ला करे जो
जेको तव्हां सां भेज दस्तगीर नारो था ना ये दिल में मुराद रखियो दिल में मुराद रखी करे जेके भी दिल जू मुरादूं तव ये दिल में रखी करे हथ मथे खणी करे दस्तगीर के राड़ कर मुरादूं सब मुझे मुर्शिद सुने दस्तगीर फरमायो कि ए मुजा मुरीद के दस्तगीर सुनो मां तोखे ॿुधायां थो रब खां जेका भी दुआ तोखे कबूल कराइणी आहे त मुंहिंजो अब्दुल कादिर जीलानी जो वास्तो ॾेई करे रब खां पूरा मथे कर चुप ॾाढा दिल वारी राड अॼु बेड़ा तरण था जन्नतुल बकिया में भी खराब बगदाद वाला जान की भी खराब की भी खराब भैया तक कर चुप वाह वाह सुना वाह इंशाअल्लाह तवां असां खालियूं झोलियूं खणी आया हूं मुर्शिद जे बच्चन जे आस्थाने ते ऐं पीरन जे पीर दस्तगीर जे यारी जे यहूदी यारी करे फायदो वठे लिखण वारो देवबंदी त पोइ मुरीद फायदो छो न वठंदो असांजो यकीन ईमान इहो आहे त पीरन जे पीर दस्तगीर जे यारी शफा भी आ बरकत भी आ रहमत भी आ तो इंशाअल्लाह ताला तवा असा तो यारी खालियों झोली खणी आया हूं इंशाअल्लाह यारी में हिते तवा असा आया हूं दुआ ते वेहबो इंशाअल्लाह ताला दुआ थींदी आई करम थींदो इया न करम किया थींदो हथ मथे खणी करे दिलवारी हथ मथे करे चो ये कायद हमारा जीलानी है कायद हमारा तवज्जो रहे हाने हिन यारी जी खुशी में हथ मथे खणी करे भेज दस्तगीर जो नारो बुधा त वरी बी खुशखबरी बुधाया इया न दस्तगीर जे मुरीद जो मथे खणी करे हथ मथे खणी करे परवाह हथ मथे करे जो वाह सखी हाथ मथे करे जो खुशखबरी बुधाया जी इंशाअल्लाह सब जो इंशाअल्लाह सुने मुर्शिद पीरन जे पीर दस्तगीर सुने अब्दुल कादिर जीलानी जे सदके इंशाअल्लाह बुलंद आवाज़ सां इंशाअल्लाह तवा असा के खुशखबरी है अवा के किरोड़ा मुबारक हुजे 26 मार्च दरगाह शरीफ से वडी यारी शरीफ अवा के किरोड़े मुबारक हो जन किरोड़े मुबारक इंशाअल्लाह ताला सुने मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी जो सदको इंशाअल्लाह ताला उन यारी जेला असा सब गॾिजी करे सभनी दोस्तन के दावत भी पहुंचाईंदा से ऐं इन पीरन जे पीर दस्तगीर जी यारी में शरीक थी करे इंशाअल्लाह ताला झोलियों खाली मोटन सावरी इन महफिल में सरदार अली शाह तोखे अल्लाह ऐलान चैलेंज दो करे इन यारी में तू आयो वा पांजी दिल सा अकीदे सा मोहब्बत सा इश्क सा दस्तगीर का घुरी दिस भेज दस्तगीर जो नारो हणी करे दिल में इरादो करे हथ मथे करे तरिस वापस मोटंदे कम खेल हुजे सरदार अली शाह हाथ न मिलाएगा इंशाअल्लाह ताला दस्तगीर के यारी में सबको बेड़ो ईमान हिकायत हमारा जीलानी हिकायत हमारा जीलानी हिकायत हमारा जीलानी हिकायत